खणदायो अल्लाह सुभान अल्लाह कहियो नालो जोर सां ॻाल्हायो न यार ये ॿुधंदा त दिलि छॾंदी अलम दो पढ़ो तब रब खे ॿियो छॾे कलमा पढ़ो तब रब खे छॾा कुल पढ़ो तब रब जो छॾा नमाज़ पढ़ो तब रब खे छॾा सब कम में रब खे पिया यादि कयो पर सुभान अल्लाह पर अल्लाह जो पाक नाम जॾहिं बाणो ज़बान ते आणी तो मुंहिंजे दिल पर नबी फरमायो ज़बान ते हिकु दफ़े बाणो चवंदो अल्लाह ओ मुंहिंजा मुंहिंजी दुआ ओ मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमा दे अल्लाह चवंदो त रब ॿ दफ़ा चवंदो जी मुंहिंजा बाना जी मुंहिंजा बाना पाक नाले जी बरकत ॾिसण में नंढड़ा पर फ़ाइदा वॾा ॾिसण में नंढड़ा पर इन जा फ़ाइदा मदीने जी मीर एॾा वॾा ॿुधाया जे तव्हां सुभान अल्लाह कंदा त ॿुधाईंदो सुभान अल्लाह सोची सोची सुभान अल्लाह कंदा त बस निकिरी विधी कोन सम्झा वागुरु माण्हू बीठो तो सोचे पियो बस अची बीठी आहे सिधा पते ऐं सोचे पियो चढ़ा न चढ़ा चढ़ा तो थोड़ी अम्मा जो नौकर बीठो हूंदो तो पियो सोचे वही सोचण कोन हिते जॾहिं ॻाल्हि सुठी लॻे वणे ॻाल्हि सोचो न सोच त गाॾी रहिजी वेंदी गाॾी निकिरी वेंदी निकिरण न खपे गाॾीअ खे होशियार थी वियो अल्लाह जे हबीब फरमा जॾहिं कलमो पढ़ंदो आहे ला इलाहा सुभान अल्लाह कपड़ो मुझे ला इलाहा अजलोली दे आमना बिस्मिल्लाह चई आमना लोड है दोरो लाल जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा जरा देखो ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह मुझे दिल में नबी फरमा दे कि एक दफे कलमा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त अल्लाह हुन बाने जा 4000 गुनाह माफ करे छॾींदो सुभान अल्लाह मुहदीस पढ़ी पोइ तव्हांखे सिर्फ़ भलाई जी ॻाल्हि थो ॿुधायां अल्लाह जा बि फरमा भलो कहिड़ा मां जे ॿिए खे अल्लाह बि फ़ाइदो ॾे अल्लाह बि फ़ाइदो ॾे अल्लाह खे वणंदो कहिड़ा जेके ॿिए खे फ़ाइदो ॾे रसूल खे वणंदो उहा जेके ॿिए खे फ़ाइदो ॾे त रब पाण बि फ़ाइदो पियो ॾे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल पर नबी फरमायो जेके हिक दफे कलमो पढ़ंदो आहे उन जा